सॼी सिंध जियां मेहरापुर शहर में बि चौमासी वारनि बरसातुनि सबबि केतिराई घर ड्रही पट थी विया। गंदे पाणी जे निकाल जो निज़ाम नाकारा हुअण सबबि बरसात जो पाणी बाज़ारनि, शॉपिंग सेंटरनि, बस अॾनि ऐं रिहायशी कॉलोनियुनि समेत मस्जिदुनि ऐं मदरसनि जे अॻियां पाणी बीठल आहे, जंहिं करे शहरनि समेत ग़रीब आबादी जा इलाइक़ा बदबू ऐं मच्छरनि जी लपेट हेठि अची विया आहिनि। बिजली जी हथरादू लोड शेडिंग बि शहरनि जी परेशानियुनि में इज़ाफ़ो करे छॾियो आहे। बरसात जो पाणी निकाल न थियण सबबि शहरनि जो कारोबार सख़्तु मुतासिर थी रहियो आहे। टाउन कमेटी इंतज़ामिया पारां बरसात वारे पाणी जे निकाल लाइ ग़रीब आबादी वारनि इलाइक़नि में पाणी जे निकाल जा के बि जोगा उपाउ न वठण सबबि रिहायशी कॉलोनियूं तलाउ जो ॾेख ॾेई रहियूं आहिनि, जंहिं सबबि रहवासियुनि जो शहर ॾांहुं अचणु मुश्किल थी वियो आहे। ॿिए तरफ़ अलवाहिद टाउन मेहरापुर जे बरसात मुतासिरीन पारां चूंड नुमाइंदनि ऐं टाउन कमेटी इंतज़ामिया ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरीन मूजिबि बरसात जो पाणी बीहण सबबि असां घरनि में क़ैद थी विया आहियूं। MNA, MPA ऐं मक़ामी चूंडियल नुमाइंदा बि असांजी सार लहण लाइ तयारु न आहिनि। शहर जे वार्ड नंबर 16 जी बदतरीन सूरत-हाल हुअण बावजूदि टाउन कमेटी इंतज़ामिया समेत बिना मुक़ाबले कामयाब थियल काउंसलर पारां रहवासियुनि खे को बि रिलीफ न ॾिनो वियो आहे।